मेमोरी लाइ पहिरीं इहो चयो वेंदो हुयो त इहा दिमाग़ जे सिर्फ़ु हिक ई हिसे में आहे, पर हक़ीक़त इहा आहे त दिमाग़ जे हर हिसे में मेमोरी मौजूदु हूंदी आहे ऐं असांजे इम्तिहाननि में अक्सर करे मेमोरी टेस्ट कई वेंदी आहे, न कि ज़हानत। इन करे अगरि असांजी मेमोरी सुठी हूंदी त असां मार्क्स बि सुठियूं खणी सघंदासीं। सो मेमोरीअ खे बहितर कीअं थो बणाए सघिजे? सभ खां पहिरीं ॻाल्हि त काई शइ तव्हां किताब में पढ़ो था त हिक वक़्त में 7 खां वधीक ॻाल्हियूं तव्हां यादि नथा रखी सघो, यानी हिक वक़्त में तव्हांजो दिमाग़ु 7 ॻाल्हियुनि खे यादि करे सघे थो। ऐं इहा ई वजह आहे त टेलीफोन में कॾहिं बि 7 खां वधीक नंबर नाहिनि रखिया वेंदा। ॿी अहम ॻाल्हि, यादि रखो त अगरि तव्हां नई मालूमात पंहिंजे दिमाग़ में पढ़ो था या ॿुधो था त इहा इंफॉर्मेशन कुझु देरि ताईं तव्हांजे दिमाग़ में रहंदी आहे, पोइ उहा धुंधली थी वेंदी आहे। पर अगरि तव्हां 50 सेकंडनि जे अंदरि उनखे हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदव त इहा तव्हांखे हमेशह जे लाइ यादि थी वेंदी। तव्हां नोट कयो हूंदो त हिकु ई शइ जॾहिं तव्हांजे साम्हूं बार बार ईंदी आहे, भले उहा केतिरी ई मुश्किल हुजे, पर बार बार पढ़ण ऐं दोहराइण जे करे उहा तव्हांजे माइंड में फिट थी वेंदी आहे। टीं ॻाल्हि त असांखे हिक ई वक़्त में 45 मिंटनि खां वधीक न पढ़णु घुरिजे। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। तव्हां चाहे पूरी दुनिया में किथे बि वञो, तव्हांखे किथे बि कोई बि क्लास 1 कलाक खां मथे न मिलंदो ऐं उन 1 कलाक में 5 खां 10 मिंट टीचर जे अचण में लॻी वेंदा आहिनि ऐं पंहिंजी अटेंडेंस लॻाइण में लॻी वेंदा आहिनि ऐं बाक़ी 45 मिंटनि जो क्लास थींदो आहे। सो अगरि तव्हां किथे बि काई बि शइ पढ़ो था त 45 मिंटनि खां पोइ तव्हां 10 खां 15 मिंटनि जो ब्रेक वठो। उन खां पोइ ब्रेन जेका एनर्जी इस्तेमालु कंदो आहे या जेको खाधो खाईंदो आहे उहो आहे ग्लूकोस। इन लाइ अगरि तव्हां पढ़ण वक़्तु काई मिठी शइ खाईंदा आहियो त इहा अव्हां लाइ मददगार साबित थींदी। तव्हां चॉकलेट खाई सघो था, आइसक्रीम खाई सघो था या टॉफ़ीज़ वग़ैरह खाई सघो था। इहे तव्हांजे दिमाग़ खे बूस्ट कनि था। उन खां बाद हिकु ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां कोई टारगेट पंहिंजे ज़हन में रखी ऐं टेबल ते वेही स्टडी कयो था त जॾहिं उहो टारगेट तव्हां मुकमल करे वञो त पोइ तव्हां थोरी घणी फेस्टिविटी कयो। मसलन तव्हां म्यूज़िक ॿुधो, पंहिंजे कंहिं बि दोस्त सां फ़ोन ते ॻाल्हायो, मतिलबु त कोई न कोई ख़ुशीअ जो कमु कयो। ॾिसो, जेको असां कुझु यादि कंदा आहियूं उहा हिकु लेफ्ट ब्रेन एक्टिविटी हूंदी आहे। पोइ दिमाग़ जो हिकु ॿियो हिसो हूंदो आहे जेको उन इंफॉर्मेशन खे वधीक मज़बूत बणाईंदो आहे। उन कंसोलिडेशन जे लाइ दिमाग़ खे वक़्तु खपंदो आहे। उन खां पोइ आख़िरी अहम ॻाल्हि, असांजो दिमाग़ उन्हनि ॻाल्हियुनि खे तमामु घणो यादि रखंदो आहे जंहिं ॻाल्हि जी काई क़ीमत या वैल्यू हुजे। इन ॻाल्हि खे हिकु मिसाल जे ज़रिए सम्झी सघिजे थो। मिसाल, तव्हां कंहिं रोड ॾांहुं वञो था, उते हज़ारे गाॾियूं वञनि थियूं, पर तव्हांखे इहो यादि न रहंदो त हिते कहिड़ी कहिड़ी गाॾी गुज़री चुकी आहे। पर ख़ुदा न ख़ास्ता अगरि उते कंहिं गाॾी जो एक्सीडेंट थिए थो त इहो तव्हां खां कॾहिं न विसरंदो त कहिड़ी जॻह ते कहिड़ी कार जो ऐं कीअं एक्सीडेंट थियो हुयो। सो अगरि तव्हां कॾहिं काई शइ किताब में पढ़ो था त जेका ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी आहे उन जॻह खे अंडरलाइन करे छॾियो, या कोई अजीब कार्टून ड्रा करे छॾियो, या कुझु ॿियो ठाहे छॾियो। ईअं करण सां तव्हांखे इहा ॻाल्हि न विसरंदी ऐं पोइ कॾहिं बि तव्हां खां उहो सुवालु पुछो वेंदो, अगरि ईअं तव्हांखे उनजो जवाबु यादि न बि हुजे त उन कार्टून जी मदद सां तव्हांखे उहो जवाबु यादि अची वेंदो। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी मेमोरीअ खे काफ़ी बहितर बणाए सघो था। गॾु हुजो सिंधी थॉट्स सां, वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।